खबर है तो असां घोड़की में शेयर कयूं पिया नाज़रीन त घोड़कीअ में विलादत बास सआदत हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते शिया तंज़ीमनि तरफ़ां रैलियूं कढी वियूं आहिनि। घोड़कीअ में विलादत बास सआदत हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे सिलसिले में शिया तंज़ीमनि मजलिस वहदतुल मुस्लिमीन, शिया उलमा काउंसिल ऐं अज़गिरिया इल्म ऐं अमल तहरीक पारां इमाम बारगाह मंज़िल मुहिदी ऐं इमाम बारगाह मूसा काज़िम दरगाह शहीद बादशाह कादरिया फैक्ट्री पारां अलग अलग रैलियूं कढी वियूं आहिनि, जंहिंजी अॻवानी मौलाना पहलवान अली संगड़, माशूक अली कमी, अली नवाज़ मंगी, इमरान शेख, रशीद अहमद दायो ऐं ॿियनि कई आहे। रैलियूं मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदियूं प्रेस क्लब पहुतियूं आहिनि। उन मौक़े ते रैलियुनि खे ख़िताब कंदे शिया अॻवणनि जो चवणु आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात समूरे आलम इस्लाम लाइ नुक़्ता इतिहाद आहे। रसूल ख़ुदा जी मोहब्बत में हिकु थियण जी ज़रूरत आहे। उन्हनि चयो त सीरत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे आमद मुआशरे लाइ मिशले राह आहे। असां जेकॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तर्ज़ ज़िंदगी अख़्तियार कयूं त असां मुसलमाननि खे मुसीबतुनि खां छुटकारो मिली सघे थो। जश्न कई मल्हायो तारीख़ में सब